मेहरान टीवी चैनल जी तरफ़ां जेको 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो उनवान तालीम पिरायो सिंध संवारी जे नाले सां जेको ॾियारो मल्हायो पियो वञे, ऐं सम्झां थो हीउ तमामु बहितरीनु मैसेज आहे। छो त इहो जेको 5 दिसंबर वारो सकाफ़ती ॾियारो आहे, इहो वचन जो, अहद जो ऐं अहद वफ़ा जे लाइ करे इहो ॾींहुं मल्हायो थो वञे। उन करे ऐं सम्झां थो असांखे जिते पंहिंजी सकाफ़त खे उजागर करिणो आहे, जिथे टोपी, अजरक, क़ौमी लिबास पंहिंजनि ॿारनि में, पंहिंजे घरनि में ख़ुशियूं मल्हाइणु खपनि। उन सां गॾोगॾु क़ौम सां इहा कमिटमेंट करणु खपे, पंहिंजे ख़ानदान सां, पंहिंजे नसल सां इहो वाइदा वफ़ा करणु खपे त पंहिंजनि बच्चनि खे तालीम ॾियूं, सुठी तरबियत ॾियूं, इख़लाक़, इज़त, सोसाइटी में बहितरीनु किरदारु अदा करण जे लाइ करे तालीम जो हुअणु ज़रूरी आहे। जेकॾहिं ॿारनि में शऊर हूंदो, तालीम हूंदी त सिंध सुजाॻ हूंदी, सिंध जी सकाफ़त बि मज़बूत हूंदी। सो सम्झां थो त असांखे जिते झुमरियूं हणणियूं, जिते जमालू चवणा आहिनि, जिते नचणो कुॾणो आहे, जिते ख़ुशी जो इज़हार करिणो आहे, उते असांखे सकाफ़ती हवाले सां इहो वचन बि करणु खपे त अचो त सभु गॾिजूं, पंहिंजे देश में, पंहिंजी सिंध में तालीम खे आम कयूं। जेके बेपहुच माण्हू आहिनि, जेके बेपहुच ख़ानदान आहिनि, जेके नंढा मासूम ॿार आहिनि, जेके नौजवान तालीम हासिलु करणु चाहिनि था, जेके माण्हू सगारा आहिनि जिन में पहुच ऐं तौफ़ीक़ आहे, उहे सभु गॾिजी करे उन्हनि ग़रीबनि जी मदद कनि, उन्हनि खे तालीम ॾे शऊर ॾियनि, पंहिंजे ख़ानदान में तालीम ॾियनि। पंहिंजे सिंध खे संवारण जे लाइ करे तालीम जो हुअणु ज़रूरी आहे, शऊर जो हुअणु ज़रूरी आहे, इल्म जो हुअणु ज़रूरी आहे। सो सम्झां थो त मेहरान टीवी वारनि जी तरफ़ां जेको इहो मैसेज आहे तमामु बहितरीनु आहे। इहो वचन जो ॾींहुं आहे, वफ़ा जो ॾींहुं आहे, पाण में ॿधी जो ॾींहुं आहे, ऐं इहो हिकु थियणो आहे, हक़ ऐं सच जे लाइ आवाज़ु उथारणो आहे, पंहिंजे हक़नि जे लाइ करे जदोजहद करण जो ॾींहुं आहे, वचन करण जो ॾींहुं आहे। अचो त सभु गॾु थियूं, सिंध बचायूं, तालीम आम कयूं, पंहिंजे नौजवाननि में शऊर पैदा कयूं, सिंध संवारियूं।